शाम जो रोटी खाईंदासीं होटल में, डांस कंदासीं, कैंडल लाइट डिनर कंदासीं। तारा सां मिलण खां पहिरियों वारी राति असां ॿई न सुम्हियासीं। हाय तारा माया नी, हाय तारा माया। हे पंहिंजी ख़ुशीअ में न सुम्हियो ऐं मां हिन ख़ुशीअ जे करे न सुम्हियो। हाणे सुभाणे ॾिसूं छा थो थिए ऐं थींदो त उहो ई जेको नसीब। छा इहो यार, छा इहो? छा थियो ब्रो? पूरी थी निंड? हद थींदी आहे तव्हांजी अहिड़ी शिकिल ॾिसी करे मां उथां। अरे यार मां ॿाहिरि वेठो न, माई ॾिसी करे मूंखे ॾकी वई, रड़ निकिरी आयसि त जुईअ चई मथे वञी वेह, मूं ओॾे करे। तव्हां मां छातीअ चढ़ी वेंदो, सॼो घर खाली पियो आहे न, हुते वञी वियो न। नाश्तो अची वियो। ॾिठो सच ॻाल्हाए न, अची वियो नाश्तो बि। छा सच ॻाल्हायो? हो छॾियो, तव्हां मूंखे सची सची ॿुधायो, हे छो लॻायो अथव? चक्कर छा आहे? न न न ईअं न आहे, मूंखे थोरो शौक़ु आहे, इन करे मां हे आयो आहियां। न न हीअं कीअं विश्वास कयां? सची सची ॿुधायो। यू लाइक्स तारा? हाँ व्हाट? अरे न यार, हुन ॾींहुं असां जिम ते विया आहियूं, ॾिसी करे पागल थी वियो हुनखे। सीरियसली? असांजी नेबर तारा? न न यार, उहो छा आहे घरेलू छोकिरी आहे, त मां चयो थोरी फ्रेंडशिप करे ॾिसांसि। वी आर गोइंग टू हर होम टुडे एंड तो जिलेबी जी मठी टेस्ट एंड ही इज सेइंग ही वांट्स टू जॉइन इन। अरे यार छा थो ॻाल्हाए, सिंधी में ॻाल्हाए न। व्हाट डू यू थिंक? ऑफ कोर्स, व्हाई नॉट ब्रो। वाह भाऊ वाह। तारा हाँ, मुंहिंजी कुछ भी हेल्प खपे बिंदास चइजो। बस तूं ईअं चई छॾियो न, बस सभु ॻाल्हि थी वेंदी। आई एम टेलिंग यू, आ बैल मुझे मार वार कम थी करे तूं। छाजो यार? भाऊ, तव्हां हिन खां पहिरियों घणनि ॼणनि खे डेट कयो अथव? डेट माना? घणनि ॼणनि जो नसीब ख़राब कयो अथव? ईअं न आहे, पहिरियों ॿ टे ॼणियूं मूंखे वणियूं आहिनि, पर मां अॼु ताईं हुननि खे चई न सघियो आहियां। छो? मिरई न आहिनि कुझु ॻाल्हियूं। तारा लाइ बि ईअं थींदुसि? न न यार, अॼु मूंखे मिली न, ॻाल्हि सम्झ में आई न, मां पक चवंदोमांसि अॼु। भाऊ, तव्हां उनखे ॾिसी करे फर्स्ट रिएक्शन छा हो? जेॾी महिल ख़बर थी हुन एंट्री कई न जिम में, त ईअं मुंहिंजी कुझु दिलि में धक धक पियो थिए, धक धक थियूं, घंटी वॼियूं। ॾिस हुनजी शादी न थियल, मुंहिंजी शादी न थियल, त कुझु ईअं कुझु इमेजिंग। हुनजी शादी न थियल, तव्हांजी शादी न थियल में फ़र्क़ु आहे जाम। कहिड़ो फ़र्क़ु आहे यार? हुन शादी कई न अथई ऐं तव्हांजी शादी थिए नथी। मां यार वञे थो। अरे काॾे? मुंहुं धोअण। Hey, finally. हाय। How are you? हिते त मेल मिलाप चालू थी चुको हुयो, पर हुते अञा। ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर दो पानी। अरे हलो न यार, घणो टाइम लॻंदो तव्हांखे संभरण में? न कीअं थो लॻा मां? अने भोग ते हलूं तारे? छा पतो तो यार, नॉर्मल टी शर्ट पैंट पाए निकिरो फटाफट। अरे अॼुकल्ह नओं फैशन आहे यार, तव्हां फैशन लाहियो जल्दी हलो। अरे छा इहो वारनि जो कलर हर घड़ी पिंक पर्पल ग्रीन, ये छा मतिलबु न आहे, सम्झ में नथो अचे मूंखे। अरे हीअं न आहे यार, मूंखे हर ॿिए टे ॾींहं पंहिंजो लुक चेंज करणु वणंदो आहे। वॾा शौंक़ीन तव्हां भाऊ, हलो। अरे यार ॿुध न, मूंखे थोरो कंफ्यूज़ थो लॻे यार, हू कीअं मिलंदी मूंसां, माण्हू छा ॻाल्हाईंदुमि, छा थींदो छा न थींदो। घणो न सोचो, हुते डायरेक्ट हली हलूं था, जेको थियो थियो। तव्हां प्रिपेयर कंदो न कुझु बि त तव्हांखे नर्वसनेस ईंदी। तव्हां जीअं आहियो नेचुरल हलो, सभु पाण सुठो थींदो। अचो। अच्छा, ये दिरवेन किथे आहे? ही इज कमिंग। इन फैक्ट हुन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि आहे। अच्छा, केरु आहे? ॾिसजो न। खण न। आई मीन वो नंढो आहे वॾो आहे? वॾो ई आहे। नमस्कार नमस्कार। नमस्कार बड़े लोग, मेक योर सेल्फ कंफर्टेबल। अरे भाऊ किथे आहिनि? अचे तो यार, वो तयार थियण में कलाक लॻाईंदो। केरु आहिनि? धक धक थी थिए यार, तंहिंखां हिकु ॿिए घणी चां। अरे मां दुपट्टो खणी थी अचां।
इहा प्रेम कहानी त इतिहास में लिखजंदी। भाऊ दिमाग़ी संतुलन त तंहिं टाइम ते हिकदमि हिली वियो, पर हुन हिम्मत खे सलाम आहे, हुन हार न मञी। छो छा थियो? चङनि तव्हां पहिरें था पोइ हिननि जा। न न एक्चुअली मूंखे आदत आहे, तव्हां ईअं कुझु न सोचो। अचो वियो न प्लीज़। पर भाऊ ख़ुशि हुयो कि आख़िर वो तारा जे घर ताईं त पहुची वियो। तारा जी घर त मस्तु आहे तव्हांजो। थैंक यू। तव्हांजो नेम? भाऊ। अरे न न, अनिल पुरसानी। प्यार सां तव्हां मूंखे अनु चई सघंदा आहियो। तारा तव्हां बोर न थींदा आहियो अकेले? कॾहिं कॾहिं यस, बाक़ी सॼो ॾींहुं त मां घर हूंदी न आहियां। जॉब तां ईंदे ईंदे ई 8:30 थी वेंदा आहिनि ऐं उनखां पोइ 10 ताईं त आई एम ऑन बेड। बाक़ी संडे ॾींहुं थोरो थोरो बोर थींदो आहे। त तव्हांजी फैमिली में ॿियो केरु आहे? ओ एक्चुअली सभु आहिनि फैमिली में, मम्मी पप्पा वॾी सिस्टर सभु इंडोर में रहंदा आहिनि। मूंखे इंडिपेंडेंट लाइफ पसंदि आहे त मां हिते आहियां। मुंहिंजी बुआ रहंदी आहे लेकिन पासे में, आदिनाथ पैलेस। ओके, साम्हूं ई। तव्हां पोइ वीकेंड ते अकेला छो था वियो? हलींदा कयो न हिननि जे घर, या तव्हां ॿुधायो असां तव्हांजे घर था हली अचूं न जुई? ऑफ कोर्स। Oh, that's really sweet. Oh, that's really sweet. Oh, that's really sweet. Oh, that's really sweet. हे वरी हली वियो पंहिंजी दुनिया में। You are also single, right? If you don't mind me asking why? Actually मां socialize घटि कंदी आहियां ऐं हेॾनि माण्हुनि सां मिलणु कान्हे, त इन करे शायदि पंहिंजी पसंदि जो छोकिरो न मिलियो आहे। अरे अनिल जी, तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो न कुझु। अनिल जी, हा हा ॿुधायो तारा जी। तव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो न कुझु। हाणे मां पंहिंजे वात मां पंहिंजी तारीफ़ कीअं कयां? मी एंड भाऊ आर बेस्ट फ्रेंड्स एक्चुअली। ओ रियली? मां त ख़ाली ॿिन्हिनि खे लड़ंदे ई ॾिठो आहे। कुझु ॾींहंनि खां भाऊ असांजे घर ई रहिया पिया आहिनि। हिननि जे एक्चुअली घर जो न, मुंहिंजो बंगले जो कमु चालू आहे एक्चुअली। ओ मुंहिंजो कमु बि ॾाढो सुठो सेटल थी वियो आहे। कैश जो कमु आहे, उधर बुधर आहे न, पर कोई गॾु न आहे जंहिंसां मां ख़र्चु कयां। केॾो फेकियो था, केॾो फेकियो था। न आई मीन मां आहियां न गॾु ख़र्चु करण लाइ, मुंहिंजे मथां ख़र्चु कयो न। अच्छा ईअं, तूं त आहे न, ख़बर आहे मूंखे, पर मां इन फ्यूचर लाइ पंहिंजे पार्टनर लाइ थो सोचां। ट्रू। आई होप तव्हांजी ऐं हिन जी बि पंहिंजे पंहिंजे लेखे जल्दी थी वञे। तव्हांखे जिम जो शौक़ु आहे ॾाढो? अरे आई लव वर्किंग आउट, मुंहिंजो त फिक्स आहे डेली। तव्हां बि वर्कआउट कंदा आहियो? अरे बाक़ी मां रोटी 3 मिंटे में खाईंदो आहियां, कलाक निंड घटि कंदो आहियां, पर जिम डेली कंदो आहियां। केॾो वॾो फेकू आहे। सही में? कंहिं महिल कंदा आहियो? अचो न सुभाणे खां गॾु था कयूं। हाँ सची? तो केॾो मां प्यार करियां, तो ते एतवार करियां, तू वञी न मूंखे छॾे, तुंहिंजो मां इंतज़ार करियां, तो केॾो मां प्यार करियां, तो ते एतवार करियां, तू वञी न मूंखे छॾे, तुंहिंजो मां इंतज़ार करियां, मां जीअं जीअं पास तुंहिंजे अचां, तू तीअं तीअं दूर छो तो वञी, मां तोखे केॾो चाहियां थो, तू ही त आहीं ज़िंदगी, जीअं जीअं पास तुंहिंजे अचां, तू तीअं तीअं दूर छो तो वञी, मां तोखे केॾो चाहियां थो, तू ही त आहीं ज़िंदगी। कुछ भी ना है ही जहां, तू आही ता है हर खुशी,
कि तेरे लिए दुनिया छोड़ दी है, तुझ पे ही सांस आके रुके, मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके। मां जिए जिए पास तुझे अचा, तू तीअं तीअं दूर छो तो वञी, मां तोखे केड़ो चाहियां थो, तू ही त आहीं जिंदगी। जी सर, जी नहीं नहीं ठीक है, मैं कल सुबह की फ्लाइट पकड़ता हूँ। हाँ मेरे साथ एक जन और रहेंगे। हाँ आप 2 जन की टिकट करवाइए। हाँ मैं आपको व्हाट्सएप करता हूँ डिटेल्स, और फाइल्स भी मैं एक बार देख लेता हूँ। ठीक है चलिए सर, थैंक यू। ला 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 ला। अरे बाप रे, छा थियो ब्रो? सची में था वञो? अरे अॼु तुंहिंजो भाउ खेॾंदो बि ऐं जीतंदो बि। एक काम के मां भी तो हलां। अरे दिमाग़ ख़राब न करे यार। न त मां फोन करे चवांसि तो न अचेव। तोखे खपई यार, जॾहिं खपई मूंसां गॾु हल। सुभाणे खां असां सनानु बि गॾु था कयूं, पर यार अॼु छॾ। हट, सनानु घटि था कयूं। फोन जो 1 मिनट कमु आहे। छा कने? कमु आहे, ॾियो हेॾे। तकिड़ो करे यार, मूंखे निकिरणो आहे। अरे यार जल्दी कर, अची वई हूंदी हुते। वठो वठो वठो। अरे यार धक धक थी थिए मूंखे यार। अरे यार वञो त सही यार, ॾींहं में 4 दफ़ा तव्हांखे धक धक थी थिए। हाय तारा। हाय अनिल जी, पाण ही टाइम ॾेई वरी पाण ही लेट आया। अरे सॉरी सॉरी सॉरी। अरे वाह, इहो कंहिंजे लाइ? हे तव्हां लाइ। मुंहिंजे लाइ? कहिड़ी ख़ुशी में? ख़ुशी माना एक्चुअली जाम वॾी ख़ुशी आहे। हाँ ॿुधायो न पोइ। एक्चुअली न मुंहिंजी कंहिं नंढे हूंदे खां मुंहिंजी कंहिं छोकिरी सां दोस्ती न थी आहे, तव्हां सां थी आहे न, त कुझु लाइफ चेंज थी लॻे। ओह हाउ स्वीट। थैंक यू थैंक यू। एक्चुअली न जिम में तव्हांखे जिम में मां पहिरियों दफ़ो ॾिठो न, त मुंहिंजी दिलि में ईअं कुझु धक धक थी। मां जिम में तव्हां सां गॾु मिलंदो आहियां न, त मूंखे सभु कुझु विसरी वेंदो आहे। एक्चुअली राति जो मां इंस्टाग्राम ते वेठो आहियां, तव्हांजा फोटो ॾिसंदो आहियां। थैंक यू अनिल जी, ॿुधी ख़ुशी थी। एक्चुअली न तारा जी मुंहिंजा ॾाढा हथ था शिक थियनि, पर तव्हां मूंखे वणंदा आहियो। ऐं 2-3 ॾींहंनि खां मूंखे ईअं पियो लॻे कि शायदि मां तव्हांखे पसंदि अचां। अनिल जी तव्हांखे ईअं कीअं लॻो कि मां तव्हांखे पसंदि कंदी हूंदमि? बसि मां हिकिड़ी जजमेंट लॻाई। अनिल जी तव्हां सां दोस्ती कई, थोड़ो मज़ाक मस्ती छा करे वरितो त तव्हां हुनजो ग़लति मतिलबु कढंदा? न न ईअं तव्हां नाराज़ न थियो तारा जी, पोइ असां भली छॾे था ॾियूं। पर तव्हांजी डेयरिंग कीअं थी इहो मूंसां ॻाल्हाइण जी? तव्हां पंहिंजो शिकिल ऐं हुलियो ॾिठो अथव? तारा जी अनिल जी हाणे खां पोइ तव्हां मूंखे हिते नज़र बि आया न त मां तव्हांजी कंप्लेंट कंदीमांव। निकिरो हितां। सॉरी तारा जी। आई सेड वञो। वाह अनिल जी वाह, छा त शॉट आहे भाऊ, छा एक्टिंग था कयो, मज़ो अची वियो। मूंखे लॻो ई न तॾहिं ख़तरनाक एक्टिंग करे सघंदा, ज़बरदस्त। वाह तारा जी, छा त एक्टिंग था कयो, ज़बरदस्त यार। व्हाट इज दिस दिवेन? ॿुधायसि तो। अरे एक्चुअली छा थियो, असां सुबुह प्रैंक पिया ॾिसूं यूट्यूब ते, बॉय प्रपोज़िस अ गर्ल। हिनखे मां चैलेंज कयो तूं ईअं करे ॾेखार, जेको चवंदुमि मां हाराईंदुमि। हिन चई मां कंदुमि। मां चयोमांसि कंदो ई न, बिल्कुलु न कंदो, छोकिरी कान्हे असां वटि। की मां छोकिरी पाण ई ॻोल्हींदुमि, तूं कैमरा ख़ाली पकड़। हिन तव्हांखे घुराई। तव्हां ॿई सची बेकार आहियो। ऐं अनिल जी अगरि इहो सच हुजे हा न त सची में मार खाओ आहे। न तारा जी कुझु कान्हे। ऐं दिवेन तोखे त मां न छॾींदमि, तुंहिंजे मथां त मूंखे वॾो प्रैंक करिणो आहे।
दिल मां अचां थो। न ॿुधो न, असां हलूं था 5 मिंट न कमु। मां अचां थो। ॿुधो ॿुधो, तो कोई वेठो आहे, जोई वेट थी करे। वञ, मां अचां थो। हलो अचो। हाँ शिट यार, गलत थी वियो ये तो। पर भाऊ आए किथे? फोन ही बंद तो जे सुबुह खां न। कुछ टेंशन तो ना है ना? तोखे लगे तो टेंशन खणंदो? होशियार आहे, किथे लिकी पवंदो। थोड़ी देर में बुख लॻंदसि, पाण ई घर हलींदो। हेलो भाई, तव्हां आयो किथे? सॼी राति घर न आया, फोन नथी लगे तव्हांजी। असां जूं टिकट्स निकितल हुयूं, असांखे सुबुह निकिरणो हुयो। हा त तव्हांजी फोन लॻंदी त तव्हांखे ॿुधाईंदुमि न मां। किथे हाणे तव्हां? ठीकु आहे, अचांव थो मां। तव्हांखे बि जाम मस्ती आहे बस। अरे मां बचाए थी मां। हाई तारा, हाई तारा, फुल कलाकारी आहे, फुल कलाकारी। तव्हांखे बि मिड़ई खाली मस्ती खपे न। एज थी वई आहे, कोई कुझु चवंदो न, मिड़ई कंहिंसां न कंहिंसां मस्ती करणी आहे, हिक न ॿी। कलाकार आहे भाऊ, फुल कलाकार आहे। तो ख़बर थी, मां 10 साल जो हुउमि, मुंहिंजी क्लास में हिकु छोकिरी पढ़ंदी जेकी मूंखे ॾाढी वणंदी। असांजे स्कूल में डेली प्रे थींदी ग्राउंड ते, जिते 300-400 ॿार हूंदा हुआ। हिकु ॾींहुं प्रिंसिपल अलॻि अलॻि क्लासिस मां अलॻि अलॻि रोल नंबर मां 4 ॿार घुरायईं। चइनी खां हिकु सुवालु कयईं कि तव्हां स्कूल अचण लाइ घणी देरि में तयारु थींदा आहियो? कंहिं चयो 30 मिंटे में, कंहिं चयो 40 मिंटे में। मुंहिंजो दिमाग़ु कुझु कमु न कयईं, मां चयो 25 मिंटे में। प्रिंसिपल मुंहिंजो कॉलर पकड़े मथे स्टेज ते वठी आयो। चई 25 मिंटे में स्कूल अचण लाइ तयारु ॿारु हीअं लॻंदो अथव। मूंखे ओॾी महिल ई रोअणु अची वियो, मुंहिंजो आवाज़ ई बंदि थी वियो। 10 साले ॿार खे 300-400 ॿारनि जे अॻियां उन हुलीअ बारे में चवणु, उहो सीन अॼु ताईं मूंखे न विसरियो आहे। उहो सीन जॾहिं मूंखे यादि ईंदो आहे त अॼु बि मुंहिंजा हथ शेक थींदा आहिनि। अॼु ताईं मां इन करे कंहिंखे पंहिंजी दिलि जी ॻाल्हि न चई सघियो आहियां। जॾहिं बि चवणो हूंदो आहे त मूंखे इहो सीन यादि ईंदो आहे कि त मुंहिंजी शिकिल, मुंहिंजो हुलियो सही न आहे। अॼु हेॾी हिमत करे मां सभु ॻाल्हियूं पहिरीं जी विसारे करे वियुमि। तारा अगरि ॿियो कोई बहानो ॾिए हा न जो त मां पंहिंजी धुन में ख़ुशि हुजां, मूंखे का फ़र्क़ु न पए। पर हुन मुंहिंजी शिकिल ऐं हुलीअ लाइ चई न, त ईअं लॻो ॼणु मुंहिंजे ज़ख़्म ते कंहिं पेर हयो आहे। इन में यार मुंहिंजी कहिड़ी ग़लती? मां छा कयां? मां सॼी उमिरि डप वारी ऐं अरमाननि वारी ज़िंदगी जियां। तव्हां कॾहिं मेले में विया आहियो? मेलो, थीम पार्क, हुते हिकिड़े तरीक़े आईना लॻल हूंदा आहिनि, फनी मिरर चइबो आहे हुनखे। हुन आईने साम्हूं असां बीहंदा आहियूं न, त कंहिं आईने साम्हूं असां थुल्हा लॻंदा आहियूं, कंहिं आईने साम्हूं अॻियां सना लॻंदा आहियूं, कंहिं आईने साम्हूं अॻियां डेंडा लॻंदा आहियूं, कंहिं आईने साम्हूं अॻियां लंबा लॻंदा आहियूं।
की आईने साम्हूं असांजी शिकिल वॾी ईंदी आहे की आईने साम्हूं शिकिल नंढी ईंदी आहे? ईअं छो? माण्हू त उहो ई आहे, आईनो फिरे थो शिकिल थी फिरे। माण्हू जी शिकिल थोड़ी चेंज थिए, माण्हू डेंडो थो थिए, माण्हू त ओड़ो ई आहे, माण्हू लंबो बि नथो थिए, माण्हू जी शिकिल बि सेम आहे, ईअं छो? ऐं हुन आईने खे ॾिसण खिल बि ईंदी आहे, असां पाण खे थुल्हो ॾिसंदा आहियूं त खिल अची ईंदी आहे असांखे, ऐं जेतिरो गंदो लॻंदा आहियूं असां ओतिरी वधीक खिल ईंदी आहे, ईअं छो? छाकाणि असांखे ख़बर आहे की असां उहो रियल में ओड़ा न आहियूं, पर हुन 10 साले ॿार खे इहा ॻाल्हि ख़बर न आहे। हुन 10 साले ॿार खे इहो ई थो लॻे की मूंखे जेको आईनो ॾेखारे थो उहो ई सच आहे। हुन 10 साले ॿार जे माइंड में इहा ॻाल्हि वेहिजी वई आहे कि जेको मूंखे आईने चयो आहे इहो ई सच आहे। तव्हांजा माउ पीउ तव्हां सां प्यार कंदा आहिनि? जाम प्यार कंदा आहिनि, सदके वेंदा आहिनि मूंखे। माण्हू त उहो ई आहे, 10 साले जो ॿारु त उहो ई आहे। हिकु आईने हुनखे चई तुंहिंजो हुलियो ईअं, तुंहिंजी शिकिल ईअं, ॿियो आईनो हुन सां फुल प्यार थो करे, ईअं छो? जेको सचो मेरा आहे न हिते अथव, बाक़ी सभु आईना जेके आहिनि कुझु कम जा कान अथव। हिते अगरि तव्हां चिमकियल आहियो पंहिंजे अंदरि, बाक़ी सभु आईना कांचा आहिनि। थोड़ी बि तकलीफ़ लॻे हुए, ॿाहिरियों आईनो तकलीफ़ थो ॾे, खणी फिटी करे टुटी पवंदो परमानेंट। पर कुछ ॻाल्हियूं चवण में आसान आहिनि, पर विसारण में ॾाढी मुश्किल आहिनि। इहे ॻाल्हियूं विसारे न सघबियूं। हिकु ॻाल्हि ॿुधायो, अॼु उहो 10 साले जो ॿारु 40 साले जो माण्हू थी वियो आहे, पर हिन ते उहो ॻाल्हि विसारे नथो। कहिड़ो फ़ाइदो आहे ॻाल्हियूं रखण जो, पंहिंजे पाण खे तंग करण जो, उहे ॻाल्हियूं यादि करण जो, झूनी ॻाल्हियुनि में जीअण जो? छो नथो विसारे माण्हू? अॼु मां तव्हांखे 3 ऑप्शन ॾियां इहे ॻाल्हि विसारण लाइ, 10 मिंट, 10 ॾींहं, 10 साल, कहिड़ो चूज़ कंदो तव्हां? 10 मिंट। 10 सेकेंड में न लॻाया तव्हां 10 मिंट चवण में, पर तव्हांखे 30 साल थी चुका आहिनि, ॻाल्हि विसारी न आई आहे। ॾिना मां तव्हांखे 10 मिंट, हाणे खां वठी करे अॻिले 10 मिंटनि ताईं, इहे लास्ट 10 मिंट आहिनि, जंहिंमहिल तव्हां हिन ॻाल्हि खे यादि कंदव, जंहिंमहिल तव्हां हिन ॻाल्हि खे दिलि में कढंदव। 10 मिंट ख़तमु थियण खां पोइ इहा ॻाल्हि ख़तमु थी वञणु खपे तव्हांजी ज़िंदगीअ मां। जेतिरी रड़ियूं करणु त रड़ियूं कयो, जंहिंजे बारे में ॻाल्हाइणो त ॻाल्हायो, पंहिंजे पाण खे गारियूं ॾियो, पर जीअं ई 10 मिंट ख़तमु थिया पंहिंजी दिलि मां इहा ॻाल्हि फिटी कजो कढी करे। मुझी शिकिल ख़राब आ, मुझे पेट ॿाहिरि आ, मूंखे कपिड़नि पाइण जो ढंग कान्हे। हाँ आया मां ईअं, केरु चए तूं ईअं, केरु चए हूअं। हा मां आया ईअं, मां हूअं बि आहियां, सभु आहियां मां, पर मां पंहिंजे दिलि जो साफ़ आहियां। मूंखे जीअं जीअणो आहे मां उहो जीअंदुमि। हाणे ॿाहिरियों आईनो हुजे, मूंखे का फ़र्क़ु न आहे। मुंहिंजे पंहिंजे दिलि जो आईनो मज़बूत आहे। मां पंहिंजे दिलि जे आईने में साफ़ आहियां। मूंखे ॿाहिरि आईने जी काई ज़रूरत न आहे। मूंखे पंहिंजी ज़िंदगी जीअण जो हक़ आहे। मां जीअंदुमि, मूंखे कंहिंजी परवाह न आहे। मुंहिंजो पंहिंजो दिलि जो आईनो साफ़ आहे। हाँ यार, हाणे हल्को तो लगे। हलो लगो धंधे ते। अरे बुध त, अरे हाणे आईना पाईना सफ़ा थी आ, काई न मिले तूं सां शादी कने। हट छो? घटिया माण्हू। छाजो घटिया? हाँ तू घटिया। न मां न आहे घटिया। हाँ तुझो मन कारो आ। न मुंहिंजो मन छो आ? हाँ तुझो पेट ॿाहिरि आ। अरे मुंहिंजो मन सफ़ा आहे। हट मुंहिंजो आईनो सफ़ा आहे। Hey everyone, I really hope तव्हांखे episode 3 वणियो हूंदो। Please comment करे ॿुधायो तव्हांजो opinions। And me and Bau season 1 ends here. Let me repeat, season 1। मां ऐं Bau season 2 में जल्दी अचण वारा with everything brand new। I genuinely hope तव्हांखे season 1 वणियो हूंदो me and Bau जो। ऐं अगर वणियो आहे त please like कयो, comment कयो, share कजो। ऐं अॻियां जी videos लाइ please subscribe कयो। And most importantly, this entire web series is shot at Vasant Valley Kalyan। So if you are looking for beautifully made homes in a pretty apartment, please check out Vasant Valley Global Homes in Kalyan right away। The new video जल्दी ईंदी। Till then, bye bye, take care, जय झूलेलाल।